मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। वरी दिलचस्प ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि जेके ज़िला आहिनि उन्हनि में ॿ टे टूल प्लाज़ा ठहनि पिया। मटियारी टूल प्लाज़ा ते वॾो गोड़ थियो, जेकमाबाद टूल प्लाज़ा ते गोड़ थियो, उमरकोट वारे टूल प्लाज़ा ते गोड़ थियो। पर तव्हांखे ख़बर आहे त सिंध में हिकु अहिड़ो ज़िलो बि आहे जंहिंमें 5 टूल प्लाज़ा आहिनि। 5 तव्हां परेशान थींदो त इहो सिंध जो कहिड़ो ज़िलो आहे जंहिंमें 5 टूल प्लाज़ा आहिनि ऐं उन में 5 टूल प्लाज़ा बि आहिनि ऐं को गोड़ बि कोन्हे थियो। ऐं उहे टूल प्लाज़ा वरी मनमानीअ सां उन ज़िले मां टैक्स उगाड़ी करे रहिया आहिनि। आऊं तव्हांखे ॿुधायां थो त उहो कहिड़ो सिंध जो ज़िलो आहे जंहिंमें 5 टूल प्लाज़ा आहिनि, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिकु टूल प्लाज़ा आहे या किथे किथे हाणे 2 टूल प्लाज़ा थिया। ॾिसो बि नेशनल हाईवे अथॉरिटीअ खे वॾी मज़ामत खे मुंहुं ॾियणो पियो पए। पर 5 ज़िला जीअं 5 टूल प्लाज़ा जीअं ज़िले में आहिनि, उन ज़िले जो नालो आहे जामशोरो। बिल्कुलु साईं मुराद अली शाह जो ज़िलो आहे जामशोरो, जंहिंमें 5 टूल प्लाज़ा आहिनि। पहिरियों टूल प्लाज़ा सेवण खां जॾहिं तव्हां अचो था त तव्हांखे हिकिड़ो टूल प्लाज़ा उते मिलंदो। ॿियो टूल प्लाज़ा सेवण खां उड़ते ईंदो जामशोरे वारे तरफ़ त काज़ी अहमद ऐं जामशोरे ज़िले जी जेका पुल आहे उन पुल ते जामशोरे जे हद में टूल प्लाज़ा आहे। इहे थी विया 2 टूल प्लाज़ा। टियों टूल प्लाज़ा वरी तव्हां जामशोरे शहर में दाख़िल थींदो जेको सेवण खां अचो था त टियों टूल प्लाज़ा हिते आहे। अच्छा, चोथों टूल प्लाज़ा जेको आहे तव्हां हैदराबाद वारी पुल क्रॉस करे जॾहिं जामशोरे जे हद में शामिलु थींदव त तव्हांखे चोथों टूल प्लाज़ा मिलंदो। 5 टूल प्लाज़ा तव्हांखे जेको आहे सो सुपर हाईवे ते मिलंदो। सिंध यूनिवर्सिटी ऐं जेका फाइन आर्ट यूनिवर्सिटी आहे उन जे विच ते जेको सुपर हाईवे ते टूल प्लाज़ा आहे इहो तव्हांखे मिलंदो। 5 टूल प्लाज़ा या जामशोरे ज़िले में। जॾहिं कराची तमामु वॾो शहरु आहे, उन कराची में 5 ज़िला आहिनि पर टूल प्लाज़ा हिकिड़ो आहे सिर्फ़ु। किथे आहे तव्हांखे इहो मां ॿुधायां। उहो टूल प्लाज़ा आहे लियारी जेको आहे हाईवे आहे उन ते आहे उहो टूल प्लाज़ा। सो ऐं पंजाब में 2 आहिनि, काफ़ी जॻहियुनि ते आहिनि, सिंध में बि आहिनि पर 2 ऐं किथे किथे हिकु पर 5 टूल प्लाज़ा जामशोरे में आहिनि। मुंहिंजो कमु हुयो तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियणु।